हिकु चकर बादशाह ऐं राणीअ खे औलाद थियो, पर औलाद राणीअ खे थियो 3 शहज़ादियुनि जो। 3 न्याणियूं ॼायूं जेके 3 शहज़ादियूं थियूं। बादशाह सोचणु लॻो त हीअ कहिड़ो मसइलो आहे। मुंहिंजी ज़ाल राणीअ खे 3 शहज़ादियूं थियूं आहिनि, मतिलबु त मूंखे 3 धीअरूं ॼायूं आहिनि, पर हिकिड़ी थिए या 2 थियनि, पर 3 शहज़ादियूं ॼायूं आहिनि। इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। हाणे राणी बि परेशान हुजे त बादशाह बि परेशान हुजे, त बादशाह चवे त थी सघे थो को न को मसइलो हुजे। पर हाणे 3 शहज़ादियूं जॾहिं बादशाह खे थियूं, राणी खे 3 शहज़ादियूं ॼायूं, त हाणे जॾहिं खैरनि जो अची राति थी त उहे 3 शहज़ादियूं राति जे टाइम ते पथर जूं थी वियूं। राणी परेशान थी वई, बादशाह परेशान थी वियो त हीअ छा मसइलो थी वियो। असांखे 3 शहज़ादियूं त ॼायूं, पर 3 शहज़ादियूं पथर जूं थी वियूं। इहो थी नथो सघे, आख़िर ईअं कीअं थियो। तो हाणे राणी बि परेशान, बादशाह बि परेशान। बादशाह चयो त मूंखे औलाद आहे कोन, ऐं 3 शहज़ादियूं मूंखे थियूं आहिनि, उहे बि पथर जी थी वियूं राति जो। ख़ैर ख़बर न आहे, अले छा आहे, अले कहिड़ो मसइलो आहे। हाणे ईअं ई राणी ऐं बादशाह वेही सॼी राति ईअं ई गुज़ारी, सोचनि ऐं परेशानियुनि में। हाणे खैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो, हाणे सुबुह अची थियो त उहे 3 जेके शहज़ादियूं नंढड़ियूं हुयूं, से वरी वापसी सही असुली रूप में, इंसानी रूप में अची वियूं। त बादशाह ऐं राणी परेशान थी विया, आख़िर छा मसइलो थी वियो। त हाणे नेठि बादशाह उन शहज़ादियुनि खे उते ई पाण वटि विहारियो वेठो हो। कंहिंखे ख़बर चार बि न ॾिनी, कंहिंखे ॿुधाई कोन त शहज़ादियूं राति जो पथर थियो वञनि थियूं। हाणे जॾहिं अची उहे 3 शहज़ादियूं वॾियूं थियूं, नौजवान थियूं, बादशाह उनखे महल खां ॿाहिरि कढंदो ई कोन हो, छो त हू राति जो पथर जूं थियो वेंदियूं हुयूं ऐं ॾींहं जो वरी सही सलामत ईअं ई तो मुंहुं जहिड़ियूं ईअं ई थियो माना हलंदियूं हुयूं। तो हाणे बादशाह ऐं राणी परेशान हुजनि त हाणे कीअं कजे, छा कजे। हीअ 3 शहज़ादियूं जेके असांखे थियूं आहिनि, राति जो पथर थियो वञनि ऐं ॾींहं जो वरी सही इंसानी रूप में अचो वञनि, आख़िर इन मसइले जो को हल कढिजे। हाणे बादशाही जा जेके माण्हू हुजनि, से चवणु लॻा त ख़बर न आहे कहिड़ो मसइलो आहे। बादशाह जूं 3 शहज़ादियूं जीअं थियूं आहिनि, बादशाह महल खां ॿाहिरि कढे ई नथो, ख़बर न आहे छा मसइलो आहे। तो हाणे उहे शहज़ादियूं त तमामु वॾियूं माना थी वियूं, नौजवान लाइक़ु थी वियूं। तो हाणे 3 शहज़ादियूं हिकु चकर पंहिंजे पीउ बादशाह खे चवणु लॻियूं, राणी बि गॾु हुजे, उनखे बि चवणु लॻियूं त बाबा असां सां कहिड़ो मसइलो आहे, असांखे छा थियो आहे जेको असीं ॾींहं जो सही आहियूं ऐं राति जो असीं पथर जो थियो वञूं थियूं। आख़िर मसइलो छा आहे, ख़ैरु आहे असां ते, कहिड़ी मुसीबत आहे, कहिड़ी शामत आहे असां ते। हाणे इन ॻाल्हि में बि बादशाह परेशान हुजे, सोचनि में परेशानी में राणी बि परेशान हुजे। राणी खे इहा सोच या बीमारी माना खाई वई त मुंहिंजियूं शहज़ादियूं आख़िर ॾींहं जो सही आहिनि, राति जो पथर थियो वञनि। हाणे इन ॻाल्हि जो जवाबु बादशाह ऐं राणी वटि न हुजे जो खणी पंहिंजी धीअनि खे ॿुधाइनि। तो हाणे हिकु चकर ईअं ई सोच वीचार में राणी बादशाह खे चवणु लॻी त बादशाह हाणे कीअं कजे। हिकिड़ियूं त शहज़ादियूं पंहिंजियूं वॾियूं नौजवान थी वियूं आहिनि, ऐं ॿियो राति जो पथर जो थियो वञनि ऐं ॾींहं जो सही सलामत आहिनि। आख़िर कहिड़ो मसइलो आहे, कहिड़ी वजह आहे, छाजे करे ईअं थिए थो। तो हाणे ईअं चवंदे चवंदे राणी वञी पट ते किरी बेहोश थी वई। तो हाणे बादशाह खे बि इहो खुटको, बादशाह यकदमि हकीम तबीब घुराया। तो हाणे हकीम तबीब राणी खे ॾिसी सो बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलामत, हिन तुंहिंजी ज़ाल राणीअ खे तमामु जाम सोचियूं ऐं परेशानियूं आहिनि, तंहिंजे करे हिन सां इहा हालत थिए थी। सो हाणे नेठि बादशाह बि उन हकीम तबीब खां जेको आहे सो एतिरी पुछा ॻाछा करे ऐं वरी हकीम तबीब खे छॾे आया। सो हाणे बादशाह परेशान हुजे त हाणे हिन आख़िर मसइले जो हल कीअं कढिजे। आख़िर कहिड़ी ॻाल्हि आहे, छा आहे, कहिड़ी मुसीबत आहे जेको मुंहिंजियूं धीअरूं शहज़ादियूं पथर जो थियूं वञनि। तो हाणे बादशाह ईअं परेशान हुजे, निकितो ईअं ई झंग में। तो हाणे परेशान आयो हिकु वण जे हेठि वेही ऐं सोचणु लॻो, परेशान हुजे त उते हिकिड़ो वॾी उमिरि जो हमराह आयो। सो चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, तोसां ख़ैरु आहे जेको इन वण जे हेठि वेठो आहीं परेशान। तो हाणे हिते उहो बादशाह चवणु लॻो उन हमराह खे, हमराह बि तमामु वॾो बुज़ुर्ग पहुतल हुजे। सो हाणे हिते उहो बादशाह चवणु लॻो, दरअसल मुंहिंजियूं धीअरूं जेको आहे सो राति जो पथर थियो वञनि ऐं ॾींहं जो सही सलामत आहिनि, इहा ई मूंखे परेशानी आहे। आख़िर इन मसइले जो को हल को माना हुजे त जीअं मूंखे ख़बर पवे, इन सोचनि ऐं परेशानियुनि में आउं वेठो आहियां। सो हाणे उहो बुज़ुर्ग हमराह जेको सो चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह दरअसल इहा का बददुआ तो ते आहे, जेको उन जे करे ई तुंहिंजियूं जेके 3 शहज़ादियूं आहिनि, तंहिंजे करे उहो राति जो पथर थियो वञनि ऐं ॾींहं जो सही सलामत आहिनि।
इहा तव्हां ते का बददुआ आहे, तूं यादि कर कहिड़ी बददुआ आहे जेका इहा तो ते लड़े पई। सो हाणे नेठि बादशाह ईअं ई सोचंदे सो बादशाह खे ख़्यालु अची वियो। सो बादशाह चवणु लॻो त हा बिल्कुलु, मुंहिंजी जवानी में तॾहिं आउं बादशाह हुउसि कोन, जॾहिं नौजवान आउं अची थियो हुउसि, मुंहिंजी बादशाही अञा कोन हुई। दरअसल मूं हिकिड़ो तमामु ग़लति कमु कयो, बसि उन जे करे थी सघे थो ईअं थियो हुजे। सो हाणे उहो बुज़ुर्ग माण्हू उन बादशाह खां पुछा करणु लॻो त तो उहो कहिड़ो कमु कयो ग़लती वारो, मूंखे ॿुधा जीअं मूंखे बि ख़बर पवे ऐं नी को मसइले जो हलु कढां आऊं। सो बुज़ुर्ग तमामु वॾो हुजे, वॾी उमिरि जो, वॾी सोच वीचार वारो हुजे। सो बादशाह चवणु लॻो त दरअसल हिकु चकर कंहिं अहिड़े इलाइक़े में, हाणे ख़बर न आहे उहा जॻह भले किथे आहे, मूंखे यादि न आहे, काफ़ी टाइम थी वियो आहे, आउं बि हाणे जाम उमिरि जो थी वियो आहियां। हिकु चकर हिकिड़ो ख़ज़ानो पियल हो, हिकु फ़क़ीर पहुतल हो, उनजो ख़ज़ानो गॾु कयल हो, माना किथे माण्हुनि जी भलाई जे लाइ, माण्हुनि जे कम जे लाइ उहो ख़ज़ानो पियल हो। सो उहो ग़लती मज़ा मूं उन टाइम ते उहो ख़ज़ानो चोरी करे वरितो, उहो ख़ज़ानो मूं फॿायो। हाणे उहो ख़ज़ानो मूं फॿायो, खयो उन फ़क़ीर खे जेको आहे सो मूं इहो ख़ज़ानो न ॾिनो। सो फ़क़ीर मूंखे बददुआ इहा ॾिनी हुई। सो चवणु लॻो त तूं पछताईंदे ऐं तोसां तमामु बुरो थींदो, तो इहो ख़ज़ानो खयो आहे। मूं बि उन लालच में उहो ख़ज़ानो खयो, ख़ज़ानो तमामु जाम हो, ऐं पोइ उहो ख़ज़ानो खणे मूं पंहिंजी ही बादशाही हलाई, बादशाही मूं पंहिंजी कई, ऐं पैसे वारो तमामु जाम थी वियसि। बसि थी सघे थो उहा ॻाल्हि आहे, उन जे करे मूं कयो त कमु तमामु ग़लती वारो, थी सघे थो उहा ॻाल्हि का लड़ंदी हुजे मूं ते। सो हाणे हिते उहो बुज़ुर्ग हमरा चवणु लॻो उन बादशाह खे त पोइ बादशाह दरअसल पोइ उन जे करे ई उन फ़क़ीर तोखे बददुआ ॾिनी हूंदी, तंहिंजे करे ई तोसां ईअं थिए पियो। सो हाणे हिते उहो बादशाह परेशान थी वियो। बादशाह चवणु लॻो त पोइ इन मसइले जो को हलु, इन ॻाल्हि जो को हलु हुजे त जीअं तव्हां मूंखे ॿुधायो। सो हाणे बुज़ुर्ग चवणु लॻो त पोइ हाणे इन मसइले जो हलु त मुश्किल आहे तमामु। तूं हाणे हीअं कर, जेके तुंहिंजियूं शहज़ादियूं आहिनि, जेके शहज़ादियूं, सो हाणे इन शहज़ादियुनि खे तुंहिंजे महल मञा ॿाहिरि कढी छॾ, महल मञा ॿाहिरि कढी छॾ, पाण ई को न को रस्तो, किथां न किथां को न को रस्तो मिली वेंदो। ईअं ई महल में रखियो वेंदे, वेठो हूंदे महल में हूंदियूं त ख़बरचार का बि न पवंदी। तंहिंजे करे आउं तोखे इहो ई चवां थो त महल खां ॿाहिरि कढी कंहिं झंग में छॾे अचु, पाण ई किथां न किथां को रस्तो निकिरी ईंदो। सो हाणे बादशाह चवणु लॻो नी बुज़ुर्ग माण्हू खे त आउं ईअं नथो करे सघां, मुंहिंजूं धीअरूं शहज़ादियूं, मूं बादशाह जूं धीअरूं, ऐं आउं ईअं नथो करे सघां किथे वञी झंग में छॾियां, ऐं इहो मूंखे मुनासिबु नथो लॻे। सो उहो बुज़ुर्ग हमरा चवणु लॻो वञी बादशाह खे त बादशाह पोइ ईअं तुंहिंजूं जेके धीअरूं शहज़ादियूं आहिनि, उन्हनि जी का ख़बरचार, को रस्तो वग़ैरह मिलंदो ई कोन। सो हाणे नेठि बादशाह परेशान हुजे। सो हाणे बादशाह उतां मोटी, उहो बुज़ुर्ग हमरा हिन खे एतिरो को चई सो त हलियो वियो। बादशाह उतां मोटी आयो पंहिंजे महल। सो हाणे महल में परेशान हुजे। सो हाणे राणी आई। सो राणी चवणु लॻी बादशाह खे त बादशाह ॾे ख़बर, परेशान लॻो पियो ऐं तोसां ख़ैरु त आहे। सो बादशाह सॼी ॻाल्हि करे, सॼी हक़ीक़त करे राणी खे ॿुधाए त हीअ मसइलो हीअ आहे, हिकिड़ो हमरा मूंखे गॾियो, मतिलबु त सॼी सचाई करे राणी खे हिन ॿुधाई। सो राणी चवणु लॻी त बादशाह ईअं थी नथो सघे, पंहिंजी धीअनि खे आउं ईअं किथे ॿाहिरि कंहिं झंग में कोन छॾींदसि, जीअं आहिनि हिते आहिनि भले वेठियूं हुजनि। सो हिते बादशाह चवणु लॻो त तुंहिंजी ॻाल्हि त सही आहे बिल्कुलु, पर हाणे केतिरो टाइम ऐं पंहिंजी ज़िंदगी ख़बर न आहे केसि ताईं आहे, ऐं ईअं पाणनि खे कीअं हिते इन महल में रखियो वेठा हूंदासीं, ऐं हीअ पथर जूं थियूं हूंदियूं। हाणे को न को इन मसइले जो हलु त कढणो ई पवंदो, पाण वेंदासीं मरी, ऐं पंहिंजूं धीअरूं शहज़ादियूं ईअं ई पथर जो पथर हूंदियूं। उन हमरा ॻाल्हि कई आहे, उन बुज़ुर्ग शख़्स ॻाल्हि कई आहे त थी सघे थो मतां किथां न किथां को रस्तो निकिरी पवे, पाण हिन खे झंग में शहज़ादियुनि खे छॾियो था अचूं। सो राणी इनकार करणु लॻी, पर बादशाह चवणु लॻो त न, पाण खे ईअं करिणो पवंदो। सो हाणे नेठि ॿिए ॾींहुं बादशाह वरी उन टिनी शहज़ादियुनि खे घुरायो ऐं उन्हनि सां हाल अहिवाल वरिताई ऐं उन्हनि खे इहा सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। सो हाणे उहे शहज़ादियूं चवणु लॻियूं त न, असीं इन झंग में कोन वेंदासीं, असांखे किथे अवा न छॾे अचिजी। सो बादशाह चवणु लॻो त बाबा आउं अव्हां जी भलाई जे लाइ चवां थो, चङाई जे लाइ चवां थो, अव्हां खे जीअं झंग में छॾे ईंदसि त मन ख़ुदा करे किथां न किथां को रस्तो निकिरी पवे, का ख़बरचार पहुची वञे, जीअं का इहा अव्हां ते जेका बददुआ आहे या मूं ते आहे त जीअं इहा लहे या निकिरे, तव्हीं सही थी वञो। सो हाणे शहज़ादियूं बि इनकार करणु लॻियूं। सो हाणे बादशाह मञे ई न, बादशाह चवे त हाणे इन ॻाल्हि खां सवाइ ॿियो को रस्तो आहे ई कोन। सो हाणे बादशाह सिपाही खे सॾु कयो। सो चवणु लॻो त हीअ मुंहिंजूं धीअरूं शहज़ादियूं
हाणे शहज़ादियूं उन महिल वियूं हलियूं। बादशाह चवणु लॻो त मुंहिंजियूं धीअरूं शहज़ादियूं जेॾी महिल राति जो पथर जूं थियनि न त हिननि खे खणी वञी झंग में रखी अचिजो, तमामु परे वञी झंग में छॾे अचिजो, पोइ हिननि जो नसीबु हिननि सां। तो हाणे नेठि जॾहिं अची राति थी त उहे सिपाही उन टिनी शहज़ादियुनि खे खणी जेके पथर जूं थी हुयूं सो खणी वञी कंहिं झंग में उते वञी छॾे आया। तो हाणे झंग में अञा छॾे आया उहे सिपाही वरी वापसी महल में वरी आया। सो बादशाह खे चवणु लॻा त बादशाह सलामत, तव्हांजी टिनी धीअनि टिनी शहज़ादियुनि खे असीं झंग में छॾे आयासीं। सो बादशाह बि दिलि ते पथर रखियो। सो बादशाह चवणु लॻो त चलो सही आहे। सो हाणे बादशाह महल में ई हुजे त राणी खे ख़बर पई त राणी वरी बेहोश थी वई। सो हाणे बादशाह हकीम तबीब घुराया, राणी जो इलाजु वग़ैरह करायो। सो बादशाह राणी खे दिलासो ऐं तसली ॾियणु लॻो त राणी तूं परेशान न थी, तमामु जल्द पंहिंजूं धीअरूं शहज़ादियूं सही थी वेंदियूं। सो हाणे नेठि बादशाह दिलासा वग़ैरह ॾेई उनखे माठ करायो। सो हाणे जेके 3 शहज़ादियूं बादशाह जूं हुयूं से झंग में छॾे आयो बादशाह सिपाहियुनि जे वसीले। सो हाणे उन झंग में हुजनि 3 पथर जूं थियूं पियूं हुजनि। हाणे असुरदारे अञा सुबुह कोन थियो हुओ, उतां हिकिड़ो हमरा उन ॻोठ जो उन बादशाही जे ॻोठ जो हमरा उतां लंघियो। सो लंघियो त उनजी नज़र टिनी शहज़ादियुनि ते पहुची वई। 3 शहज़ादियूं पथर जूं थियूं पियूं हुजनि। सो हाणे उन हमरा ॾिठो सो चवणु लॻो त अड़े हिन झंग में हीउ छा आहे, कहिड़ो मसइलो आहे, हीअ जिन भूत आहिनि अलाए छा आहिनि, हीअ पथर जा भूत हिते पिया आहिनि, मायुनि जा ख़बर न आहे, छोकिरियुनि जा अलाए छा आहे। उनखे डपु थियो उन हमरा खे। सो उहो हमरा चवणु लॻो त वञी ॻोठ वारनि खे ॿुधायां। सो हाणे हमरा उतां डोड़ंदो सिधो आयो ॻोठ। सो सभु माण्हुनि खे वञी इहा ॻाल्हि करे ॿुधाई। माण्हू बची 2 टे गॾु थिया। से चवणु लॻा त पाण इन झंग में नथा हलूं, थी सघे को जादू हुजे या जादूगराणियूं हुजनि, को न को मसइलो इन झंग में हुजे। अॼु खां ॿेर पाण मज़ा आहिनि, सॼे ॻोठ मज़ा इन झंग में केर बि कोन वेंदो। सो हाणे नेठि उन ॻोठ वारनि मां उन हमरान मज़ा केर बि उन झंग में न वियो। ऐं होॾां जॾहिं सुबुह अची थियो त शहज़ादियूं वरी सही असुली रूप में अची वियूं। से चवणु लॻियूं त नेठि असांजो पीउ बादशाह असांखे झंग में छॾे हलियो। हाणे उहे 3 शहज़ादियूं लाचार मजबूर बेवस उन झंग में उते रहणु लॻियूं 3 शहज़ादियूं। सो हाणे वञनि त आख़िर वञनि केॾांहुं, झंग खां ॿाहिरि बि न निकितियूं, उते ई हुजनि। हाणे जॾहिं अची राति थिए त हू पथर जूं थियो वञनि ऐं जॾहिं सुबुह थिए त हू सही सलामत हुजनि। सो हाणे ईअं ई झंग में इन्हनि मिड़ी जीअं तीअं करे शहज़ादियुनि वक़्तु पे गुज़ारियो उते। सो हाणे उन इलाइक़े में हिकु काठियार रहंदो हुओ, काठियार छोकिरो, शादी वग़ैरह कोन्हे, हुनजो नंढो भाउ हिकिड़ो हुन सां गॾु हो, नंढड़ो भाउ हिकिड़ो गॾु हो हुन सां। सो हाणे काठियार उहो वीचारो हिते हुते महिनत मज़दूरी कंदो हो। सो हाणे ईअं ई हिकु चकर आयो झंग में, काठियूं पिए वढी। सो चवणु लॻो त हाणे काठियूं वढां जीअं जान मुंहिंजो हले। सो हाणे काठियूं वढींदे हुनखे तक़रीबन तमामु जाम राति थी वई। उन झंग में हिन काठियूं पिए वढियूं। हाणे उन काठियार खे त ख़बर न हुई त को उहे शहज़ादियूं हिते हुजनि, को इहे पथर जा भूत उते हुजनि। हाणे अची थोरी घणी राति थी वई त उहे 3 शहज़ादियूं पथर जूं थी हलियूं। हाणे काठियार काठियूं वढींदे सो चवणु लॻो त हाणे वञणु खपे, टाइम तमामु जाम थी वियो, वरी सुबुह जो काठियूं वग़ैरह वढंदसि। सो हाणे काठियार ईअं ई काठियूं थोरियूं घणियूं वढियूं। सो हाणे आयो ॾिसे त हीअ 3 पथर जा भूत हुजनि। सो हाणे काठियार छोकिरो चवणु लॻो त अड़े हीअ छा आहे, हीअ जादूगराणियूं आहिनि, जिन भूत आहिनि, ख़बर कोन्हे छा आहे जेको 3 पथर जा भूत थियूं पियूं आहिनि हिन झंग में। सो हाणे उन काठियार खे बि डपु थियो, सो बि उतां भॻो अची पंहिंजे घर। सो चवणु लॻो त ख़बर न आहे झंग में अलाए छा आहे। सो हाणे नेठि सुबुह जो वरी सवेरे अची उते माना निकितो। अञा सुबुह थियण खे थोरो टाइम हुजे। सो काठियार चवणु लॻो त वञी ॾिसां थी, हाणे ख़बर पइजी वेंदी, सुबुह जो टाइम बि मथां थिए। सो हाणे हलंदे अची उते पुॻो ॾिसे त उहे 3 शहज़ादियूं अञा उते ई पथर जूं थियूं पियूं हुजनि। सो हाणे काठियार ॾिठो। सो चवणु लॻो त ख़बर कोन्हे हीअ छा आहे, कहिड़ी मुसीबत आहे, छा मसइलो आहे। सो अञा बीठो ई मसो थोरो घणो अची सिज उभरियो त उहे 3 शहज़ादियूं वरी वापसी असुली रूप में अची। हाणे काठियार जॾहिं ॾिठो त उनखे डपु थियो। सो चवणु लॻो इन 3 शहज़ादियुनि खे ॾियो ख़बर, अवी जादूगराणियूं आहियो, छा आहियो, जिन भूत आहियो जेको वरी अवी पथर मज़ा इंसान थी वियूं। त हिते 3 शहज़ादियुनि चयो उन काठियार खे त तूं डपु न कर, असांजी वॾी कहाणी ऐं किसो आहे। सो हाणे नेठि उन शहज़ादियुनि सॼी ॻाल्हि करे, सॼी हक़ीक़त करे उन काठियार खे ॿुधाई। तो काठियार चवणु लॻो त अड़े अव्हां सां त पोइ वॾो मसइलो आहे, अवी माना बादशाह जूं धीअरूं आहियो 3 शहज़ादियूं। सो हाणे हिते उन्हनि सॼी हक़ीक़त करे, सॼी ॻाल्हि करे ॿुधाई काठियार खे।
सो हाणे काठियार चवणु लॻो त पोइ अवी परेशान न थियो, अव्हां जे मसइले जो हल किथां न किथां कढंदसि। सो हाणे काठियार चवणु लॻो उन टिनी शहज़ादियुनि खे त अवी परेशान न थियो, अवी इन झंग में हिते वेठियूं हुजो, अव्हांखे खाधो पीतो वग़ैरह सभु आउं आणे ॾींदसि। सो हाणे नेठि काठियार वेंदो हो पंहिंजे घर। सो खाधा पीता जेके बि हूंदा हुआ सो तयारु करे वरी वापसी अची उन छोकिरियुनि खे माना शहज़ादियुनि खे अची ॾींदो हो, खाराईंदो हो। हाणे उन्हनि सां गॾु उन झंग में घुमणु फिरणु करणु हेॾां होॾां। सो हाणे उहे शहज़ादियूं बि जेके टे हुयूं से बि उन काठियार छोकिरे सां ठही वियूं। सो हाणे टई शहज़ादियूं चवणु लॻियूं उन काठियार खे त तुंहिंजियूं महिरबानियूं, तो असांजी काफ़ी सारी मदद कई, हिन झंग में त केरु अचे ई कोन थो, न वञे थो न अचे थो, ख़बर न आहे छा मसइलो आहे, असां ते बि अहिड़ी बददुआ आहे, ख़बर कोन्हे छा आहे जेको राति जो असीं पथर जूं थियो वञूं ऐं ॾींहं जो वरी असीं सही थियो वञूं। सो हाणे काठियार चवणु लॻो त अवी परेशान न थियो, अव्हांखे आऊं सही कंदसि, किथां न किथां जेका तव्हां ते आहे या शामत आफ़त, सो इन मसइले जो हल कढंदसि। सो हाणे नेठि काठियार हिकु चकर चवणु लॻो उन शहज़ादियुनि खे त आऊं अव्हां टिनिनि खे खणी हलंदसि पंहिंजे घर, उते रखंदसि, पोइ इन मसइले जो हल किथां न किथां कढंदसि। सो हाणे उहे टई शहज़ादियूं चवणु लॻियूं त चलो ठीकु आहे। सो हाणे हिकु चकर उहे राति जो टई पथर जूं थी वियूं ऐं काठियार आयो, छा कयूं उन टिनी शहज़ादियुनि खे पथर जूं जेके थियल हुयूं सो हिकिड़ी हिकिड़ी करे खणी पंहिंजे घर आयो। हाणे टिनी शहज़ादियूं जेके पथर जूं थियल सो उन्हनि खे खणी आयो घर। सो हाणे घर में अची रखी, काठियार हुजे, सिर्फ़ु काठियार जो हिकिड़ो नंढो भाउ हुजे, ॿियो केरु कुझु हुजे ई न। सो हाणे नेठि अची सुबुह थियो त उहे शहज़ादियूं वरी सही थी वियूं। सो हाणे उहे शहज़ादियूं चवणु लॻियूं उन काठियार खे त तूं असांखे हिते खणी आयो आहीं तुंहिंजे घर में। सो हिते काठियार चवणु लॻो त हा बिल्कुलु, आऊं तव्हांखे इन झंग मज़ा खणी मुंहिंजे घर आयो आहियां। सोचियमि त हाणे झंग में काफ़ी टाइम तव्हां रहियो आहियो ऐं ख़बर न आहे झंग में को न को अहिड़ो माण्हू या कुझु हुजे तव्हांखे नुक़सानु पहुचाए। सो हाणे तव्हां हिन घर मुंहिंजे खां ॿाहिरि न निकिरजो, कंहिंखे ख़बर न पए, ऐं हिते ई इन मुंहिंजे घर में वेठियूं हुजिजो, आऊं वञा थो ॾिसां थो को मसइले जो हल निकिरे जीअं तव्हांखे सही कयो वञे। सो हाणे हिकु चकर ईअं ई काठियार निकितो, हणंदे हणंदे नेठि हिकु जॻह ते आयो त हिकु तमामु वॾो फ़क़ीर गॾिजी वियो हिन खे। सो हाणे उन काठियार उन फ़क़ीर सां हाल अहिवाल कया ऐं चवणु लॻो त हीअ मसइलो हीअ आहे। सो हाणे हिते फ़क़ीर चवणु लॻो त दरअसल इन बादशाह ते हिकिड़ी बददुआ आहे। सो हिन कंहिं फ़क़ीर जो जेको ख़ज़ानो गॾु कयल हो सो इन बादशाह खयो हो। सो हाणे उन बादशाह ते जेको आहे सो उन फ़क़ीर जी बददुआ आहे। हाणे उहा बददुआ उन फ़क़ीर खां ई लहंदी, उते वञिणो पवंदो। सो हाणे काठियार चवणु लॻो उन फ़क़ीर खे त चलो ठीकु आहे, वञिणो त उते पवंदो, पर हाणे मूंखे ॿुधा त इहो फ़क़ीर आहे किथे, अञा उते मौजूदु आहे या न। सो फ़क़ीर चवणु लॻो त हा, उहो फ़क़ीर जंहिंजो ख़ज़ानो बादशाह चुरायो सो उहो अञा उन जॻह ते उते वेठल आहे। सो हाणे नेठि उहो काठियार उतां हणंदे हणंदे सिधो आयो उन फ़क़ीर वटि, जेको फ़क़ीर जंहिं बादशाह खे बददुआ ॾिनी ऐं जंहिंजो बादशाह ख़ज़ानो चुरायो। सो हाणे उहो फ़क़ीर चवणु लॻो काठियार खे त ॾे ख़बर, ख़ैर मज़ा आयो आहीं। सो हाणे उन काठियार सॼी हक़ीक़त करे, सॼी ॻाल्हि करे उन फ़क़ीर खे ॿुधाई त दरअसल हीअ मसइलो आहे, तंहिंजे करे आऊं आयो आहियां। सो हाणे हिते उहो फ़क़ीर चवणु लॻो त हा बिल्कुलु, इन्हीअ बादशाह खे मुंहिंजी बददुआ ॾिनल आहे, मुंहिंजो ख़ज़ानो वग़ैरह चोरी कयो हुउसि, मूं काफ़ी हितां हुतां मूंखे मिलियो, गॾु कयो माण्हुनि जी भलाई जे लाइ, ऐं हुन बादशाह मुंहिंजो ख़ज़ानो खणी पंहिंजी बादशाही खड़ी कई, तंहिंजे करे मूं ई बादशाह खे बददुआ ॾिनी त बादशाह जो जेको बि औलाद थींदो सो पथर जो थींदो। सो हाणे इहा मुंहिंजी बददुआ आहे। सो काठियार चवणु लॻो उन फ़क़ीर खे त फ़क़ीर साईं, मुंहिंजो तव्हांखे इहो ई अर्ज़ु आहे त इहा बददुआ पंहिंजे वापसि वठो। सो फ़क़ीर चवणु लॻो त बददुआ ईअं वापसी कोन वठंदसि। सो हाणे इन जे करे तोखे क़ुर्बानी ॾियणी पवंदी। सो हाणे क़ुर्बानी ॾिए त इहा बददुआ उन शहज़ादियुनि सां उन बादशाह सां लहंदी। सो हाणे काठियार चवणु लॻो उन फ़क़ीर खे त भला ॿुधायो कहिड़ी क़ुर्बानी ॾियणी पवंदी जीअं उहा क़ुर्बानी आऊं ॾियां। सो फ़क़ीर चवणु लॻो त क़ुर्बानी तमामु मुश्किल आहे, तोखे क़ुर्बानी ॾियणी पवंदी। सो काठियार चवणु लॻो त बिल्कुलु तव्हां ॿुधायो। फ़क़ीर चवणु लॻो उन काठियार खे त तूं उन बादशाह जी मदद करीं थो, तूं उन शहज़ादियुनि जी मदद करीं थो, त पोइ तुंहिंजो जेको नंढो भाउ आहे सो उन खे क़ुर्बान कर। जीअं उन खे क़ुर्बान कंदे मूं वटि वठी ईंदे ऐं पोइ इहे शहज़ादियुनि सां बददुआ हटी वेंदी, बादशाह सां बददुआ हटी वेंदी। सो काठियार चवणु लॻो त मुंहिंजे भाउ जे एवज़ सो हाणे टे शहज़ादियूं, टे ज़िंदगियूं सही थियनि पियूं त पोइ
सही है, पोइ हाणे छा करियां? बहरहाल ईअं ई करियां थो। सो काठियार दिलि वॾी रखी, सो काठियार चवणु लॻो फ़क़ीर खे त चलो ठीकु है, सुबुह जो तव्हां वटि पुॼी वेंदसि। सो हाणे काठियार उतां आयो सिधो पंहिंजे घर। सो हाणे शहज़ादियुनि सां हाल अहिवाल वरिताईं। तो शहज़ादियुनि खे चवणु लॻो त हीअ मसइलो हीअ आहे, तव्हांजी बददुआ आहे। सॼी ॻाल्हि करे, सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त हाणे लही वेंदी, पर हीउ कमु मूंखे करिणो पवंदो। सो शहज़ादियूं चवणु लॻियूं उन काठियार खे त तूं ईअं न कर, तूं असांजे करे पंहिंजे भाउ नंढे खे क़ुर्बान न कर। तो काठियार चवणु लॻो त न, अवां तां इहा शामत लहे मुंहिंजे लाइ ॿी का ॻाल्हि आहे ई कोन। तो हाणे हिते ॿिए ॾींहुं सुबुह जो काठियार पंहिंजे नंढे भाउ खे वरितो आयो फ़क़ीर वटि। फ़क़ीर खे उहो ॾिनई। फ़क़ीर पंहिंजे इल्म सां उन खे करे छॾियो ग़ाइब, क़ुर्बान करे छॾियो। ऐं फ़क़ीर चवणु लॻो त हाणे इहा बददुआ बादशाह सां लही वई, शहज़ादियुनि सां लही वई। तो हाणे काठियार उतां निकितो, हणंदो हणंदो सिधो आयो उते पंहिंजे घर अची पुॻो। पंहिंजो भाउ क़ुर्बान करे आयो इन शहज़ादियुनि मथां, उन बादशाह मथां। फ़क़ीर सां वचन वाइदो करे आयो, जेको कयईं सो कयईं। सो हाणे नेठि अची राति थी त शहज़ादियूं पथर जूं कोन थियूं। शहज़ादियूं ॾाढियूं ख़ुशि हुजनि, सो चवणु लॻियूं त हाणे असीं सही थी विया आहियूं। काठियार ख़ुशि थियो त अव्हांजी बददुआ लही वेली। सो हाणे काठियार चवणु लॻो उन टिनी शहज़ादियुनि खे त हाणे हलो, पाण हलूं था अव्हांजे पीउ बादशाह वटि, जीअं बादशाह बि ॾिसे त राति जो टाइम तव्हां सही आहियो। सो हाणे हेठि उहे टई शहज़ादियूं, उहे काठियार सिधो आया बादशाह वटि। बादशाह जॾहिं राति जे टाइम में पंहिंजी टिनी शहज़ादियुनि खे ॾिठो, तो बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। सो बादशाह चवणु लॻो त हीअ करामत कीअं थी वई, पंहिंजी धीअनि सां मिलियो। तो हाणे नेठि उन टिनी शहज़ादियुनि सॼी ॻाल्हि करे, हक़ीक़त करे ॿुधाए त हिन काठियार असांजी मदद कई आहे ऐं पंहिंजे नंढे भाउ खे क़ुर्बान कयो आहे, ऐं इहा बददुआ जेको आहे सो लही वई। तो बादशाह चवणु लॻो उन काठियार खे, तो तमामु वॾो कमु कयो। मुंहिंजी नसल ते इहा बददुआ हुई, जेको बि मुंहिंजो औलाद थी आहे सो पथर जो थी वञे। मूं तमामु ग़लती वारो कमु कयो, उन फ़क़ीर जो मूं ख़ज़ानो चोरी कयो। पर तूं तमामु नेक दिलि बहादुर माण्हू आहे, जेको मुंहिंजी टिनी शहज़ादियुनि जे करे, मुंहिंजी बादशाही जे करे, मुंहिंजे करे तो पंहिंजे भाउ खे क़ुर्बान कयो। तो हाणे हिते काठियार चवणु लॻो त चलो सही है, तव्हां तां शामत लही वई ऐं शहज़ादियूं सही थियूं, त इन जहिड़ी का ॿी भली ॻाल्हि आहे कोन। तो हाणे बादशाह चवणु लॻो उन काठियार खे त हाणे हीअं कर, तूं मुंहिंजी वॾी धीअ शहज़ादी सां कर शादी ऐं हिते ई मूंसां गॾु रह। तो काठियार चवणु लॻो त न, आउं हिकु ग़रीब काठियार आहियां, आउं हीअ नथो करे सघां। तो बादशाह चवणु लॻो त न, इहो मुंहिंजो हुकुम आहे, तूं बहादुर ऐं तो मुंहिंजी धीअनि जे करे, मुंहिंजे करे पंहिंजे भाउ खे क़ुर्बान कयो, त हाणे मुंहिंजो एतिरो बि चयो मञ। त एतिरे टाइम में राणी अची हुई। सा राणी बि चवणु लॻी उन काठियार खे त तूं भलो कमु कयो आहे, मुंहिंजी धीअनि खे इन शामत मञा लाथो आहे, आफ़त मञा लाथो आहे, ऐं तूं ई मुंहिंजी धीअ वॾी सां शादी कर ऐं हिते ई असांजी बादशाही संभाल ऐं हिते ई शहज़ादो थी रह। सो हाणे नेठि काठियार बि हुननि जो चयो मञियो। तो हाणे काठियार उन बादशाह जी वॾी धीअ शहज़ादी सां कई शादी ऐं उते ई उन बादशाही संभालणु लॻो, उन बादशाही में रहणु लॻो। तो दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह।